जे महबूब जो इंतजार पे के वो दिल पर पहुंची वियो तो थोरो काबिल तवज्जो है खुसूसन उलमा जी तवज्जो चाहिंदुस जेरी मल हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन आया हजरत अबू बकर गड हुयो त बई सूरतूं सामो हुयूं खुदा जी इज्जत जो कसम तफसीर बगवी खण मुझा दोस्तों सीरत शामी खण मुतअद्दिद अहादीस कुतुब के खोले दिस त जेकी नवा मानू हुया उए सुञाणन न पिया त मदीने वारो केड़ो आ ऐं अबू बकर केड़ो आ पो सही मुस्लिम जा लफ्ज हैं सही मुस्लिम जा लफ्ज हैं तो हजरत अबू बकर भी समझी वियो त टिन ॾींहनि वारे तवज्जो मुझे चेहरे जी शबीह बदलाए छड़ी अबू बकर सिद्दीक फकाम लहुम अबा बकरिन हजरत अबू बकर उठी बीठो हबीब बैठा हुया तो दुनिया वाला दिसन तो गुलाम बैठो आका बैठो खिदमत गुजार बैठो खिदमत करने वालो बैठो मखदूम बैठो खादिम बैठो पर इने जे बावजूद अचण वाला पेरी हजरत अबू बकर सां पिया मिलन अबू बकर समझी वियो पंजी चादर लाथई ऐं मदीने वाले साईं जे मथों छांव कयई हां गाल समझो या छांव छाजे ला के जो तो छांव की उस हुई अरे उस तो महबूब ते ककरन जो सायो जो दींदो हुयो मदीने वाले साईं अन्या 4 सालन जी उम्र मुबारका अम्मा हलीमा वट पलजन था महबूब ही बाहर था निकरन तो मथों ककर सायो था कन ऐलान नबूवत 40 साल थियो पर जेरी मल बोहेरा राहिब वट पंजे चाचे अबू तालिब सां गरजी हबीब करीम वजन था तो उन वक्त में भी ककर मथों सायो कंदो पियो अचे जेरीमल अम्मा खदीजतुल कुबरा जो काफिलो कायूं अचन पिया त खदीजा के बुधायूं त महबूब अचन था पिया त खदीजा पंजे सहेलियुन सुधी मथे छत ते चढ़ी वे कुछ काफिले जो इंतजार हुयो कुछ मदीने वाले मीर जे दर्शन जो ख्याल हुयो अम्मा खदीजतुल कुबरा मथों चढ़ी पंजी छत ते निहारे पई त दिसे पई त मथों ककर सायो कयूं पियो अचे अञा त ऐलान नबूवत थियो ई कोन हुयो सुभान अल्लाह ऐं मुंहिंजा हबीब सुहिणा जेॾी महिल जिते बि हलन था त मथों ककर सायो कनि था ओ जिते कदम रखे सुका सावा थियने हले हो तू तक कर बिसाया कने ओ जिते कदम रखे सुका सावा थियने हले हो तू तक कर बिसाया कने वण टिणाई अदब चौपाया कने मुझे रहबर जी रफ्तार अजब मुझे मदनी जा दीदार अजब ते सैयद जा सीगार अजब मुझे मदनी जा सुभान अल्लाह ये तो ककर सायो कंदा होया अबू बकर चादर छो मथों झले बीठो गाल समझो हाँ गाल दरअसल इया हुई जो मानुन के हिय जो निहारन प्या त रुखे मुस्तफा ऐं रुखे सिद्दीक अकबर जो जलवो हिक जड़ो नजर पियो अचे अबू बकर सिद्दीक भी समझी वियो त मानू मुगालते में पइजी रहा आहिनि सोने सिद्दीक छा कयो जो पंजी चादर लाहे मुझे दिलबर नबी जे मथा छाव करे बीठो त दोस्तो ओ मदीने वारो ए अचण वारो ए ओ से खजरज वारो ही मुझो आका माहिन जो गुलाम या
सुभान अल्लाह। मुझा दोस्तो हे टिन ॾींहंनि जे तवज्जो जी तासीर हुई। जेडी मल मदीने वारे साईं तवज्जो कयो, अरे मुझा दोस्तो हू त नानवाई जे मथा हजरत ख्वाजा बाकी बिल्ला जे तवज्जो जी गाल ॿुधई त बाकी बिल्ला सुणे नानवाई ते तवज्जो कयो त उन जो ज़ाहिर बातिन पाण जहिड़ो बणाए छॾी। खबर न पई पए त ख्वाजा बाकी बिल्ला कहिड़ो आहे नानवाई कहिड़ो। रुगे मानड़ी खाराए महिमाननि खे मानी रुगे खाराए। हिकड़े भेरे साईं जे दर ते मेहमान आया, घर में ओडी मल मौजूद कुछ न हुजे, नानवाई जो वियो त अल्लाह जे वली जे मेहमानन जी मानी ठाहे खणी आयो। मेहमानन जी मानी ठाहे खणी आयो। साईं जन जे मेहमानन मानी खाधी पो एडो त बुजुर्ग खुश थिया, एडो त खुश थिया जो पाण फरमायो ओ नानवाई जेको घुरी सो ॾियाए। चईं जे मूं ते राज़ी थियो त मूंखे पाण जहिड़ो कर। पाण फरमायो त इहा शइ छॾ, तूं बर्दाश्त न करे सघंदे। रियाज़त मेहनत ठाव तैयार थे, बर्तन तैयार नहीं, तूं इहो बार सही न सघंदे। चईं जे ॾींहुं थो त इहा शइ खपे न त ॿी शइ खपे बि कोन। विहारियूंसि हुजरे में विहारे, हुजरे में विहारे, खलवत में विहारे, तन्हाई में विहारे, पंहिंजे मुंहं सां विहारे। तवज्जो जो ॾिनो से बस इहो ई तसलसल आखारे सौर वारो पंहिंजे मुंहं सां खलवत में विहारण, माण्हुनि खां जुदा करे कंहिं गार में के तन्हाई में वठी वञण। इहो ई औलिया किराम वटि तसलसल जेको गारे सौर वारो हज़रत ख्वाजा बाकी बिल्ला उन नानवाई जे मथा तवज्जो जो कयो त हिकड़े तवज्जो में वासिल बिल्ला करे छॾियईंसि। अंदर विलायत ज़ाहिर में उन जी सूरत शबीह पर हे कपड़ा बि हज़रत ख्वाजा बाकी बिल्ला जहिड़ा बणजी विया। अबा थोरो हेॾे ध्यानु कजो, हिकड़े मेहमान के या चंद हुया या पंज हुया या हिकड़ो हुयो या केतिरा हुया, पर हिकड़ो वेलो